सावण घिड़े सबका ही सुरई सियारे मोहब्बती मारे कोने दाद दरियाह में। अवामी तहरीक जी मरकज़ी क़यादत स्टेज ते वेठल मुल्क जे मुख़्तलिफ़ कुंड कुड़छ खां आयल मुंहिंजा भाइरो, हिन पिंडाल में वेठल भाइरो भेनरो सहाफ़ी भाइरो, जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं असांजो क़ाइद मोहतरम रसूल बख्श पली जो। लतीफ़ साईं शायदि इहो शेर रसूल बख्श पली जे लाइ चयो हो त कोड़े कयाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जीअ सभु कंहिं जीअसीं दर्शन धारो धार, प्रेम तुंहिंजा पार ऐं कहिड़ा चई कहिड़ा चवां। रसूल बख्श पली जय जी जे माण्हू ज़मीन में पोख कंदो आहे न, उन पोख जा कई रंग हूंदा आहिनि। किथे कमंदु हूंदो आहे, किथे सारियूं हूंदियूं आहिनि, किथे गुलाब जा गुल हूंदा आहिनि, किथे मोती हूंदा आहिनि। त ही मेड़ बि उहा पोख आहे जंहिंमें हज़ारे रंग आहिनि, जंहिंमें हज़ारे रूप आहिनि। तव्हां दुश्मन जेके सिंध लाइ साज़िशूं पिया सुटियो, उहे रसूल बख्श पली जे कहिड़ी पोख सां विढ़ंदो? छा हिननि सां विढ़ी सघो था जेके हिते न्याणियूं टेबलो करे वयूं? हिननि जो बंदूक मुक़ाबिलो करे सघे थी? ॿुधायो। जेके हिते तकरीरूं पेश थियूं उन्हनि जो बंदूक मुक़ाबिलो करे सघे थी? ही सभु भाड़िया आहिनि, कमज़ोर आहिनि, बुज़दिल आहिनि, तंहिंजे करे हुक्मरान आहिनि। पर आउं चवां थी त हिते जेके ही सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं वेठियूं न, इहो रसूल बख्श पली जो वॾे में वॾो कारनामो आहे। जंहिं हीअ सिंधियाणी तहरीक जी फ़ौज ठाही आहे। रसूल बख्श पली खे ख़बर हुई त सिंध में तमामु नामी गिरामी बदमाश आहिनि, नाले चढ़ियल आहिनि। हे सिंधी क़ौम खे कॾहिं अॻियां अचणु कोन ईंदा। तंहिंजे करे हिन धरतीअ जी मालिकी करणी आहे, हिन जा वसीला बचाइणा आहिनि। त पोइ अॻियां कंहिंखे आणणो आहे? ॿुधायो। अॻियां औरत खे आणणो आहे जेका माउ बि आहे, जेका भेण बि आहे, जंहिंखे इहा ख़बर आहे त जेकॾहिं ही वतन न बचंदो त मुंहिंजो नस्ल ख़तम थी वेंदो। तंहिंजे करे ही सिंधियाणी जेका तहरीक आहे न, इहा सिंधियाणी तहरीक राति विच में कोन ठही आहे। जेके माण्हू चवनि था त सिंधियाणी तहरीक एशिया जी अज़ीम तंज़ीम आहे, त ओ हिते वेठल रसूल बख्श पली जो कमाल आहे, जंहिं एॾी वॾी जदोजहद कई करे ऐं हीअ सिंधियाणी तहरीक तयारु कई आहे। तव्हांखे ख़बर आहे त ज़रदारी ऐं वफ़ाक़ी हुकूमत ऐं नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ ऐं PDM जी हुकूमत जंहिं ॾींहुं ऐलान कयो त असीं हिन सिंधू दरिया ते 96 केनाल कढंदासीं ऐं सिंध जूं ज़मीनूं ऐं पाकिस्तान जूं ज़मीनूं मल्टीनेशनल कंपनियुनि खे ॾींदासीं, उहो ॾींहुं अॼु ॾींहं ताईं हे सिंध जा रोड रस्ता, सिंध जा शहर गवाह आहिनि त अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक हिकु ॾींहुं बि सुख जो साह कोन खयो आहे। ऐं ही हुक्मरान चाहिनि था त ईअं ई सिंधी माण्हू खे थकाए हिकु ॾींहुं अहिड़ो अचे जो सिंधी माण्हू चुप करे वेही रहनि, हिननि वटि कुझु न हुजे। पर जेके सियासी तंज़ीमूं थींदियूं न, इनकलाबी तंज़ीमूं थींदियूं न, उहे हिसाब किताब करे पोइ मैदान में लहंदियूं आहिनि। असांखे ख़बर आहे त हिते छा विञाइणो आहे ऐं हिते छा हासिल करणो आहे। असांखे विञाइण लाइ सवाइ पेरनि जे ग़ुलामी जे ज़ंजीरुनि जे ॿियो कुझु बि कोन्हे, पर हासिल करण लाइ हीअ सॼी दुनिया आहे। तंहिंजे करे सिंध जा माण्हू हिननि खां न डिॼो, बंदूकुनि खां न डिॼो। इहे कमज़ोर आहिनि, इहे हीणा आहिनि, इहे कम ज़रफ़ आहिनि, तॾहिं हीणनि ते हमिलो कनि था। तव्हां ताक़तवर तव्हां आहियो, तव्हां अवाम ताक़तवर आहियो। जेको तव्हां ॾिसो चीन रूस, उन में कीअं इनकलाब आयो। उतां जी औरत पंहिंजे मर्द सां कुल्हो कुल्हे में मिलाए ऐं विढ़ी ऐं अमेरिका जहिड़ी रहज़न ऐं फास्ट हुकूमत खे उन्हनि शिकस्त ॾिनी ऐं पंहिंजे धरतीअ तां
सभु वसीला खणी वेंदो हे सिंधी माण्हू तव्हांखे ईअं ॾेई छॾींदा छा था चओ सिंधू ज़मीनूं ॾींदो सिंध जा दरिया ॾींदो सिंध जा जबल ॾींदो सिंध जूं नदियूं ॾींदो छा था चओ ॾींदो जे न ॾींदो त पोइ छा कबो पोइ जदोजहद कबी हितां जॾहिं घरनि में वापसि वञो हीअ हेॾा वेठल भाउर हेॾा वेठल भेणूं पखिड़िजी वञो सिंध जे ॻोठनि में सिंध जे शहरनि में ऐं सिंध जे ॿहिराड़ियुनि में इहो पैगाम ॾियो त ही रहज़न टोलो जेको आहे इहो कुझु कोन्हे को ताक़त असां वटि आहे ऐं ॿधी असां वटि आहे शौर असां वटि आहे असां हिननि खे शिकस्त ॾेई था सघूं सिंध जा माण्हू बाशऊर ऐं जेके चवनि था जेके हिसाब किताब कयूं वेठा त सिंधी माण्हू कुझु कोन्हनि के उन्हनि खे चवणु थी चाहियां त सिंध ही पाकिस्तान कल्ह ठहियो हो सिंध पहिरीं हुई ऐं सिंध 5000 साल पुराणी तहज़ीब थी रखे ऐं तव्हां कल्ह आया हो तव्हां वरी सिंधियुनि खे चओ था त तव्हां सिंधी कुझु कोन्हनि के सिंधी उहे हुआ जॾहिं हिननि न्याणियुनि पंहिंजी पोतीअ खे परचम ठाहियो ऐं माडीअ जी तहरीक में हिननि सिंधियाणियुनि जॾहिं गिरफ़्तारियूं ॾिनियूं तॾहिं ज़ियाव जे हवेलियुनि में ज़िलज़िलो अची वियो हो ऐं हिननि हुक्मराननि जे हवेलियुनि में ज़िलज़िलो अची वियो हो हे सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं ऐं अदी हूर खे आउं सुर्ख सलाह पेश थी कयां जेका माडीअ जे तहरीक में रोज़ भेणूं वठी 2-4 ऐं हैदराबाद में गिरफ़्तारियूं ॾियाराईंदी हुई ऐं उहो रसूल बख्श पलीजे जी सरबराहीअ में उहो ज़िया दफ़न थी वियो ऐं तव्हां ॾिठो ही सभु हुक्मरान हिक प्लेट जे खाइण वारनि जॾहिं कालाबाग डैम जो ऐलान थियो हो तॾहिं रसूल बख्श पली जो है अॼु पीपला चवनि था न त असां डैम असीं कैनाल कोन ठाहिण ॾींदासीं तॾहिं हिननि जे बेनज़ीर भुट्टो चयो हो जॾहिं पलीजे साहिब चयसि त कालाबाग डैम ठहे थो तव्हां असांजो साथ ॾियो त हिन खे रद्द करायूं त बेनज़ीर चयो हो त पलीजो साहिब वो त बच जाएगा त पलीजे साहिब चयसि माई तूं चरी ही तो सिंध जी तारीख़ ई कोन पढ़ी आहे त सिंधी कीअं विढ़ंदा आहिनि उहे सिंधी जिन अरगूननि खे शिकस्त ॾिनी जे तुरखाननि खे ॾिनी जिन पठाननि खे ॾिनी ही त कुझु ई कोन्हनि के ऐं पोइ तव्हां ॾिठो पलीअ साहिब जी हिकमत अमलीअ जे हेठि सिंधी माण्हू विढ़िया ऐं सोभारा थिया ऐं सिंधी माण्हुनि खे ॾिनो ई तव्हां छा आहे पाकिस्तान ठहण खां पोइ असां ई मुल्क ठाहियो असांजा शहरनि जी कुर्बानी ॾिनी असां पंहिंजे ॿोलीअ जी कुर्बानी ॾिनी सकाफ़त जी ॾिनी पंहिंजे रोज़गार जी ॾिनी अॼु अस्पतालुनि में इलाज कोन थो मिले असांजा तालीमी इदारा जेके आहिनि उहे नाले मातर आहिनि पर बदिले में असांखे छा मिलियो आहे बुख बदहाली ज़िल्लत जी ज़िंदगी नाइंसाफ़ी अमुन लाइ अॼु हर को माण्हू वाझाए थो ज़रा उत्तर सिंध ॾे वञी ॾिसो केतिरा मासूम ॿार अगवा थिया पिया आहिनि ऐं हितां हैदराबाद खां कराचीअ ताईं इंडिया त 2-3 चौकियूं आहिनि जिथे सामान चेक थींदो आहे त हितां छा खयूं पिया वञनि पर जेके अफ़गानिस्तान मां हथियारनि जा टालर भरिजी था अचनि जेके नशे जा टालर भरिजी था अचनि उहे किथां आसमान तां त कोन था अचनि छो उन्हनि खे चेक नथो कयो वञे पर इन लाइ त सिंधी माण्हुनि खे बुख बदहाली जे करे बि पर सिंधी माण्हुनि खे नशे जो आदि करे बि हिन क़ौम खे ख़तमु करिणो आहे ही क़ौम न खपे हिन क़ौम जा वसीला खपनि हाणे सिंधी माण्हू तव्हांखे ॿियो कुझु कोन्हे हिते का फैक्ट्री कान्हे जो जंहिंमें तव्हांजा असांजा बच्चा रोज़गार कंदा हिते आहे न आहे सिंधू दरिया जी पाणी जी लप ई जंहिं मरणा बि थींदा परणा बि थींदा असांजी ख़ुशियूं बि थींदियूं उहा बि असांखां खसे विया आहिनि त हाणे असांजो जियापो छा ते आहे हाणे असां वटि हिकिड़ो ई रस्तो बचियो आहे उहो जदोजहद जो उथी बीहण जो छा सुभाणे का अहिड़ी तहरीक हले ए माडीअ जहिड़ी त छा था चओ वेंदो जेल वेंदो भाइरो भेनरो जेल वेंदो ऐं हे जेको चवंदा न असीं ताक़तवर हूं 10 ॾींहंनि जे बबुरले धरणे जी दब कोन झले सघिया रोन पिया
चरियनि खे त असांजो वापार हले। आउं चवां थी हेड़ा धरणा जे रुॻी चइनि हंधनि ते लॻनि त ही हुकूमत अॼु सुभाणे वञे तंहिंखां अॼु वेंदी घर, हिननि में को झलो कोन्हे। ऐं असां जेके अवाम आहे जेकॾहिं ॿधी कयो, जेकॾहिं ॿधी करे ईअं ई निकिरंदा रहो ऐं अॼु वचन कयो रसूल बख़्श पली जंहिंसां त तव्हांजे ज़िंदगीअ जो जेको हर पल हूंदो उहो सिंध लाइ हूंदो, सिंध जे वसीलनि खे बचाइण लाइ हूंदो। जेकॾहिं पाण वचन करे सिंध जे असां वचन करे ऐं ॿधी करे पाण जदोजहद कंदासीं त सौ भारो असां थींदासीं, सौ भारो अवाम थींदो। जीअं सिंध, जीअं असांजो फ़िक्र।